अहम ख़बर है। नासरीन आगाह कंदासीं अवां खे बिन कासिम खां पाकिस्तान स्टील मिल जी चोरीअ जो सिलसिलो रुकजी न सघियो। 4 रुकनी गैंग सरगर्म स्टील मिल अंदर मौजूद 4 रुकनी गैंग चोरन सां मामला सेट करण ऐं चोरन के अंदर आणण ऐं ॿाहिरि कढण जा रस्ता फराहम करण लगी। रोज़ानो जी बुनियाद ते लखे रुपए जो लोहो, रेल जी पटड़ी, टावर, पाणीअ वारा लोही पाइप, केबिल, क़ीमती ट्रामो केबिल चोरी थियण करे मिल खे करोड़े रुपए जो नुक़सान थियो आहे। स्टील मिल जो सिक्योरिटी ऑफिसर ऐं चोरन विच में ते थियल ॻाल्हि ॿोल जी ऑडियो बि वायरल थी वई आहे। एक भेरो ॿीहर नासरीन अवां खे आगाह कंदासीं। बिन कासिम खां पाकिस्तान स्टील मिल जी चोरीअ जो सिलसिलो रुकजी न सघियो। 4 रुकनी गैंग सरगर्म बणियल आहे। स्टील मिल अंदर मौजूद 4 रुकनी गैंग चोरन सां मामला सेट करण ऐं चोरन के अंदर आणण ऐं ॿाहिरि कढण जा रस्ता फराहम करण लगी। रोज़ानो जी बुनियाद ते लखे रुपए जो लोहो, रेल जी पटड़ी, टावर, पाणी वारो लोही पंप, केबिल, क़ीमती टामो केबिल चोरी थियण करे मिल खे करोड़े रुपए जो नुक़सान थियो आहे। ਤੁਸੀਂ ਉਹਨੂੰ ਫਿਰ ਮੈਂ ਉਹਨਾਂ ਗੱਲ ਕਰਦਾ ਕਿੰਨੇ ਪੈਸੇ ਮੰਗਦਾ ਵਾ ਤੇ ਫਿਰ ਤੈਨੂੰ ਯਾਰ ਜੇ ਕੱਢ ਦੇਂਗਾ ਤੇ ਮਿਹਰਬਾਨੀ। ਉਹ ਯਾਰ ਮੈਂ ਉਹੀ ਗੱਲ ਕਰ ਮੈਂ ਤੇਰੇ ਖਾਤਰ ਕਰ ਰਿਹਾ ਨਾ ਤੇ ਉਹਨੂੰ ਕਿੰਨੇ ਪੈਸੇ ਮੈਂ ਆਫਰ ਕਰਾਂ। ਯਾਰ ਤੁਸੀਂ ਕਿੰਨੇ ਲੈਣੇ ਨੇ ਪੈਸੇ? ਸਾਨੂੰ ਤੂੰ ਲੱਖਾਂ ਦੇ ਦੇ ਤੋਂ ਵੀ ਥੋੜੇ ਅਸੀਂ ਭੁੱਖੇ ਨੰਗੇ ਆ। ਟੀਮੇਲ ਤੈਨੂੰ ਪਤਾ ਹੀ ਹੈ। ਉਹ ਤੇ ਗੱਲ ਹੈ। ਨਹੀਂ ਭੁੱਖੇ ਦੀ ਗੱਲ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਹੈਗੀ। ਦੇਖੋ ਸਾਰੀ ਗੱਲ ਹੁੰਦੀ ਹੈ ਤੁਸੀਂ ਸਾਨੂੰ ਜੇ ਵਾਰਦੇ ਵੀ ਨੇ ਤੇ ਫਿਰ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਵੀ ਚੁੱਕਦੇ ਨੇ ਕੱਢਦੇ ਵੀ ਨੇ। ਉਹ ਤਾਂ ਸਾਰੇ ਯਾਰ ਸਾਰੇ ਤਾਵਨ ਕਰਦੇ। ਕਿਹੜਾ ਬੰਦਾ ਤੁਹਾਡਾ ਤਾਵਨ ਨਹੀਂ ਕਰਦਾ? ਸਾਰੇ ਬੰਦੇ ਤਾਵਨ ਕਰਦੇ ਨੇ ਜੀ। ਤੇ ਹੁਣ ਕਿੰਨਾ ਉਹਨੂੰ ਖਰਚਾ ਦੇਗਾ? ਪਤਲਾ ਜਿਹਾ ਲੜਕਾ ਉੱਥੇ ਤੇ ਮੈਂ ਗੱਡੀ ਮੰਗਵਾਉਣਾ ਵਾ ਤੇ ਗੱਡੀ ਮੰਗਵਾ ਕੇ ਉੱਥੇ ਜਿਸ ਟਾਈਮ ਗੱਡੀ ਆ ਜਾਏਗੀ ਨਾ ਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਨਜ਼ਰ ਆ ਜਾਏਗੀ, ਸਮਝ ਗਏ? ਤੇ ਫਿਰ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਜਿਹੜਾ ਨਾ ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਉੱਥੇ ਆ ਕੇ ਫੋਨ ਕਰਦਾ ਵਾਂ ਤੇ ਉਹ ਜਿਹੜਾ ਪਤਲਾ ਜਿਹਾ ਲੜਕਾ ਉਹਨੂੰ ਆ ਕੇ ਵੀ ਤੁਸੀਂ ਪੈਸੇ ਦੇਣੇ ਕਿੰਨੇ ਉਹਨੂੰ ਮੈਂ ਆਖਾਂ। ਯਾਰ ਹੁਣ 30 ਬੰਦਿਆਂ ਮੈਂ ਇਹਦੇ ਕੋਲ ਪੁੱਛਦਾ, ਸਰਵਰਾਂ ਨੂੰ ਵੀ ਫੋਨ ਕਰਦਾ ਬਈ ਕਿੱਥੇ ਸਾਨੂੰ ਛੱਡ ਕੇ ਚਲਾ ਗਿਆ। ਹੁਣ ਪੈਸੇ ਮੰਗ ਰਹੇ ਪੈਸੇ ਦੇ ਹਾਂ ਉਹਦੇ ਅਕਾਊਂਟ 'ਚ ਪੈਸੇ ਭੇਜ ਭਾਈ ਸਾਨੂੰ ਕਢਾਏ ਇਧਰੋਂ। नहीं हम किन्ने दे सकते तुझे? हेलो सलाम वालेकुम भाई। वालेकुम सलाम भाई। निकल गए हम लोग। चलो चंगा हो गया। कहाँ से? वो पाइप वाला रास्ता नहीं है नीचे से पाइप जो जा रहा है। पाइप जा रहा नीचे से? हाँ जमीन के नीचे से पाइप नहीं जा रहा। हाँ ये और ये कौन सी जगह से? वो लकड़ी वाली शॉप नहीं है? लकड़ी वाली शॉप? जी जी जी। कहाँ पे लकड़ी वाली शॉप? ये जंक्शन 18 है ना, जंक्शन 18 के सामने इधर है लकड़ी वाली शॉप। अच्छा वो 6 पोस्ट फौजी वाली। 6 पोस्ट फौजी वाली। अच्छा अच्छा हाँ उससे थोड़ा इधर आओगे जंक्शन 18 है। जंक्शन 18 से थोड़ा इधर आओगे ना आगे लकड़ी वाली शॉप है। उसके साथ वो कुआं था वहाँ से निकल गया हम पाइप के अंदर घुस। अच्छा नीचे पानी वाला जो कुआं है? हाँ उस कुएं के अंदर घुस के निकल गए। चलो ठीक हो गया। ठीक है ठीक है बड़ी मेहरबानी यार। चलो ठीक हो गया बस। ठीक आप अपना नंबर दे दो फिर मेहरबानी करो। चलो फिर करेंगे। ठीक है ठीक। बिन कासिम खां नासरीन ख़बर है अवां से शेयर करियो पिया। पाकिस्तान स्टील मिल मां चोरीअ जो सिलसिलो रुकजी न सघियो। 4 रुकनी गैंग सरगर्म बणियल आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। इस्तिजाद छॾियो लाइन ते मौजूद आहे। जी इस्तिजाद आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी तव्हांखे ॿुधायूं त स्टील मिल मां चोरी जो सिलसिलो जेको आहे उहो रुकिजी न सघियो आहे। स्टील मिल सिक्योरिटी एहलकार ताहिर गुजर जी जेको आहे चोरनि विच में अहम थियल जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा धरती टीवी न्यूज़ हासिल करे वरिती आहे। ऐं जेका एक्सक्लूसिव आहे स्टील मिल सिक्योरिटी चीफ यूनुस अबड़ो पारां पंहिंजी सरबराही में 4 रुकनी जेका स्पेशल टीम जेका ठाहियल हुई उहा बि चोरनि सां मिलियल निकिती आहे। ऐं स्पेशल टीम चोरनि सां मामला सेट करण ऐं चोरनि खे अंदरि आणण ऐं स्टील मिल मां ॿाहिरि कढण जा रस्ता फराहम करे रही आहे। रोज़ाना जे बुनियाद ते लखे रुपयनि जो माल, लोह, रेल जी पटड़ी, टावर, पाणी वारा पाइप ऐं पाइपलाइन, क़ीमती केबिल, ट्रामो, सिल्वर ऐं चोरी थियण जे करे स्टील मिल खे जेको आहे करोड़े रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। स्टील मिल सिक्योरिटी चीफ जेको आहे गेट नंबर 9 ऐं गेट नंबर 2 ते जेके गोदाम आहिनि उन्हनि खे ताला हणी छॾिया आहिनि। उन चाबियूं पंहिंजो पाण रखे सघियूं आहिनि। त पहिरियां थींदो ईअं हुयो त स्टील मिल में को बि अगरि सामान चोरी जो पकड़बो हो त उहो रजिस्टर ते जेको आहे एंट्री करण खां पोइ अंदरि रखियो वेंदो। पर हाणे जेको सामान जेको आहे उहो मुकमिल चोरनि जे हवाले कयो वञे थो। स्पेशल टीम में शामिल सिक्योरिटी चीफ यूनुस अबड़ो समेत ताहिर पठान, ओसमान, पंजाबी, खान हसन जेके शामिल आहिनि उन्हनि जो बि ऑडियो रिकॉर्ड जेको आहे उहो धरती टीवी हथ करे वरितो आहे। स्पेशल टीम राति ॾींहं जो सरकारी गाॾियुनि वसीले सामान बि ॿाहिरि कढण ऐं जेको आहे विकिरो करे रही आहे। ऐं जंहिंजे लाइ सरकारी गाॾियूं इस्तेमालु थी रहियूं आहिनि।
स्टील मिल सिक्योरिटी जा तमाम एसओ जेके आहिनि सिक्योरिटी जेको विजिलेंस एसओ आहिनि MP रज़ा ऐं हेड ऑफिस एसओ सादिक अली AP ज़ोन जेको आहे किफ़ायत शाह एसओ स्टील टाउन काशिफ गफूर आहे एसओ विजिलेंस तैयब ॼण त चोरी कराइण जे लाइ मुक़ररु थियल आहिनि ऐं जेको आहे सो अहलकार जेके आहिनि उहे मुलविस आहिनि ऐं जिते त जेका ऑडियो लीक थी आहे उन में क्लियर ॿुधी सघिजे थो त उहे जेके आहिनि उहे चोरनि खां डिमांड करे आहिनि त केतिरा पैसा तव्हां ॾींदो ऐं केतिरे पैसनि में सेटिंग अंदरि ई ॿाहिरि अचनि ॼण त चोर पाण ॿुधाए रहियो आहे त असां 30 माण्हुनि ते मुश्तमिल टोलो जेको आहे उहो अंदरि लथल आहे उनखे ॿाहिरि कढियो थो वञे हिन महिल ताईं स्टील मिल मां चोरी थींदड़ जेका सामान आहे उनजो काथो जेको आहे 14 अरब रुपया जेको आहे लॻाए पियो वञे सिक्योरिटी लाइ रखियल ऑफिसर जॾहिं पाण ई इदारे में खे चोरी कराईंदा हुजनि त उन इदारे जो अलाह हाफ़िज़ आहे स्टील मिल मुक़ररु थियल जेके पसंदि जा सुपरवाइज़र ऐं अहलकार आहिनि उहे जेसिताईं गिरफ़्तार नथा थियनि उन्हनि खे जेको आहे तहवील में नथो वञे वरितो त तेसिताईं जेको आहे स्टील मिल में जेका चोरी आहे रुकिजी नथी सघे त तव्हांखे हिकिड़ी अहम ॻाल्हि बि ॿुधाईंदो हलां त वज़ीर आज़म पाकिस्तान जेको आहे अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं उन खां अलावा जेको वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ रोज़ानो थींदड़ एहतजाज आहिनि स्टील मिल CBA ऐं अहलकार जेके यूनियन अॻुवान आहिनि उन्हनि जे एहतजाज जे बावजूदि हिन चोरीअ जे को बि नोटिस नथो वरितो वञे जंहिंजे करे स्टील मिल मां जेके चोर आहिनि जेके चोरी करे रहिया आहिनि उन्हनि जी ॾींहं राति जेको आहे चांदी थी वई आहे अहलकारनि खे गिरफ़्तार करे तफ़्तीश में आंदो वञे त हक़ीक़तूं पाण ई ज़ाहिर थी वेंदी पर हिन महिल ताईं जेको आहे नोटिस न थियण जे करे जेको आहे सो हींअर का बि जेका कार्रवाई अमल में न आई आहे जंहिंजे करे जेको आहे स्टील मिल जो जेको बहितरीन इदारो जंहिंमें हज़ारे पोस्ट जेको आहे रोज़गार करे पंहिंजे जेको आहे घर जो चुल्हो ॿारींदा हुआ ऐं पंहिंजे माण्हुनि खे रोज़गार फराहम कंदा हुआ ऐं पंहिंजो हींअर उहो जेको आहे इदारो तबाही जे वर चढ़ियल आहे उनखे जेको आहे लुटण जे लाइ ॿिनि ॾिसण लुटे पियो वञे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त वज़ीर आज़म पाकिस्तान आर्मी चीफ FI MI ऐं ISI खे नोटिस वठणु घुरिजे ऐं जेके स्टील मिल जी जेका 14 अरब रुपयनि जी चोरी आहे उन्हनि जे मुलविस जेके अहलकार ऐं जेके चोर आहिनि गिरफ़्तार करे हिसाब वरितो वञे त जीअं स्टील मिल खे हलाए ग़रीब मिस्किन माण्हुनि खे रोज़गार फराहम कयो वञे जी ठीकु आहे सज्जाद तव्हांजी वॾी महिरबानी।